Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मवाली वो मोगा मवाली इन्हें में आजा हेलो हेलो हेडे वेठी आया मां हेडे बीठी आया जको जो मवाली थी क्या फोन में एड़ो छा है जो इन में गुम थी वयो आ तू पेरे मुखे यो बुझा त घर खा बाहर किए निकती हई किए निकती आया घटता उथे से चोपर पातम दरवाजो खोले बाहर निकली आयस मोचो मतलब बात घर खा बाहर छो निकती हई छो मैं बाहर नथी निकली सगा छा ने निकरी सगी थी पर सेठानिया झल्यो आ न तो के बाहर न निकल हां तू सही तू जमे मवाली अल्लाह साईं जन्नत में जगह दींदो चाचे घोबाटे मरियायत के हां बाबू गुजारियो छा मुखे खबर न तो के खबर पई न आही त जीरो पर मुझे चवण जो मतलब आ त मां डंदन जे सूर जो बहानो करे घर का बाहर निकरी आई आया हल वडी का चाल बाजी बाबा असा तो ता हाथ खयो जेकने भुल में तो शादी थी वन्या न तू तो मुजा खंधा ही घणी विजिया मवाली मैं एकड़ी गाल पुछाए तो मिठल के काथे डिठो आ डिठई आई वरी सागे पासे तो के मैं मना तो कया आई आइंदा मुसा एड़ी काब गाल न कर ये गाल मुखे खराब थु लगन अच्छा जेड़ी मतलब तू एड़ी गालियों मुसा कंदो है उन वक्त ये गालियों खराब न हुयूं हाने मा तो सा एड़ी का गाल न कंदुस जे करणी पवंदी त वनी फरी सा कंद या फरी वरी केर आहे फरी पेट फरी या एक नौ आइटम मना विलायती जे पटड़ीअ ते इश्क जी ट्रेन हलाइण सा शुरू कई आ या हलंदी रहंदी कॾहिं न कॾहिं एड़ो ॾींहुं बि ईंदो जो आख़िर स्टेशन ते वञी पहुचंदास उन ला मां लव लेटर भी लिखरायो होस पर वो मार पैसा ला किथे किरी पियो खैर अल्लाह सी वात पंजो ॾिनो आ आमू सामू वेही वात सां चवंदो सां वो ॿुधंदी ऐं मां ॻाल्हाईंदुसि इहा ख़बर पोइ पवंदी त रिजल्ट करे जी निकिरे हलो माशाल्लाह तोबा हाणे मवाली भी अचे घरे आहिनि हेॾी सुहिणी सेफ्ती छोकिरी छॾे वरी अलाए कहिड़ी ठड़ी पिछड़ी जे कढ पियो आ ने भागो फरी ओ फरी काॾे वई हाँ बाबा मुबारक थई डीजल पे छाजी मुबारक शादी ले का पोड़ी नजर आयो छा उहा बि मिली वेंदी चवंदा न आहिनि पहिरियां नौकरी पोइ छोकिरी डीजल ते छोकरी ओ बाबा पंप तू छा तो समझी त हिन उम्र में तोसां का शादी जे लाइ छोकरी ईंदी भली 15-16 सालन जी न हुजे पर 60-70 साल जी 40 सालन जी मुझे करे तो फाई खाई दी न डीजल ते हाली यो वडो बहसा बेदफे कंदासी भला इयो त बुधाए त छाजी मुबारक पियो दी ओ सेठ धनु आ न उन्हें नौकरी जो आसरो ॾिनो आ मुंहिंजे लाइ तोखे तो पंजी दिया मुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ छो मुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ केड़ी नौकरी सुभाणे ट्राई वठंदो ट्राई मुंहिंजी तुंहिंजी न मुंहिंजी फरी साहब छो छा थियो पापा घर में आ पापा है मारे पैसे सवेल घर भगो बिठो आ देर छो थो करे चई छडीस त मेहरबानी करे देर साईं दो करे आस्ते गल है ऐसे बुधंदई परी यो केरा मवालियानी ने के पकड़े भी त मां अचा तो डीजल ते हां बाबा पकड़िया थी अब केर घर में आए हेलो केर घर में आए सालो केरा अलाए केरा ए घर में काहे जी पियो आ भेड़ लाली मासी सुरीली तवा परेशान न थियो मां आदमशुमारी वारो आया लाली ही छा तुजे ये आदमशुमारी छाए मां तो के बुधाया त आदमशुमारी मानुन जे गणन के चइबो आ पर असा नाल जे तोखे खबर कीअं पई बुध भा आदमशुमारी वारन का के जाना लागू छा होंदा जा असा के सॼे इलाइके जी खबर आहे त केड़े घर में केतरा मर्द था रहन केतरी मायूं था रहन ऐं केतरा बार था रहन पर तहां जे घर में त बार ही कोने न
ॿार नज़र कोन थो अचे छो असांजे घर में ॿार कोन्हनि के असांजे रिकॉर्ड जे मूजिबि तव्हांजे घर में 2 शादीशुदा जोड़ा आहिनि कल्लू ऐं सुरीली लालू ऐं लाली इन जे हिसाब सां तव्हांजे घर में 24 ॿार हुजणु खपनि पर तव्हां वटि त हिकिड़ो बि कोन्हे वो छा आहे न किथे लाइट हूंदी आहे किथे कोन हूंदी आहे इन करे ॿार घटि ॼमंदा आहिनि भला लाइट जो ॿार सां कहिड़ो तालुक ॿार ॼमंदो या पलव ठहंदो तालुक आहे छो न आहे लाइट न हूंदी त माण्हू मरी वेंदो इन जे करे लाइट न आहे असां ॿार बि कोन था ॼणियूं इन जे करे त सरकार हिकु स्कीम जो ऐलान कयो आहे कहिड़ी स्कीम हुकूमत इहो ऐलान कयो आहे त जंहिं घर में जेतिरा शादीशुदा जोड़ा उन्हनि खे एतिरियूं प्लेटूं ऐं एतिरा पखा ॾिना वेंदा हा त पोइ ठीकु आहे तूं ॿिए दफ़े अचिजांइ असांजे घर में 8 ॿार ॾिसंदे त पोइ ठीकु आहे पंहिंजा नाला दाख़िल करायो ऐं फी जमो करायो तव्हां घर जा 4 भातियो इन हिसाब सां 8000 जमो करायो 8000 छो जो जेके स्कीम में सोलर प्लेटूं मिलंदियूं उहे ऑटोमेटिक हूंदियूं सोलर प्लेट ऑटोमेटिक कीअं राति जो लाइट ॾींदियूं सो बि बिना बैटरी जे ऑटोमेटिक लाइट बाबा लाली हिन खे 8000 ॾिस हाँ हाँ मां किथे 8000 ॾियांसि लालू जो तोखे राति ॾे वियो पोइ मां तोखे 4000 ॾींदसि ॿई अधो थींदासीं न हा ॾियांसि थी हा जल्दी जल्दी कर छॾ परी छॾी छो नथी मूंखे पकड़े छो बीठी आहीं ये कीअं छॾिया बाबे पंप चयो आहे पिणे चरियो आहे छॾ पिणे खे पिणे जी ॻाल्हि ते लॻंदी आहे त कंहिं कम जी न रहंदी आहे मूंखे त पहिरीं ख़बर हुजे पिणे घर में मां त घर ई न अचां छॾ मूंखे मवाली खे न छॾिजां बंदूक में कारतूस फासी पियो आहे रुगो कारतूस कढां न छॾिजांसि मथां हली वञे डीज़ल ते परी कसम जी पंहिंजी मोहल मार मूंखे छॾ हर भरू मां बंदूक त ज़ाया न थी वञा नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी मुंहिंजी मां मोई न आहे जियरी आहे जियरी उहा ॿी ॻाल्हि आहे त बाबे खे छॾी भॼी वई हुई 7 ॿारनि जे पीउ सां माफ़ करे मुंहिंजे वात मां निकिरी वियो भला हुन भॻल मारियो कसम जी हाणे त छॾ न हरू भरू कारतूस बंदूक ॿुधी त हुन अलाए छा थो थिए ओ बाबा पंप जल्दी आ ही मवाली भगो थो वञे किथे तो भॼा मां त तोखे मिंटू ॿुधो कयां हरू भरू बचराई थी ॿुधी जा मतिलबु त विलायती जे हथां तूं मूंखे अॼु सने बुह मां कढाईंदी लॻे त ईअं थो सनो बुह सम्झी या थुलो बुह तोखे बाबे विलायती सां मिलाए रहंदसि बस आयुस लठ के तेल पियो थोड़ा तेल घाणे वारो तेल डीज़ल ते वरी पिणे खे चऊं न जॾहिं बंदूक अथव त लठ खे तेल छो था आणो तव्हां तेल खे लठ हणो भली कंहिंखे वञा मूंखे त न हणो मां लठ नथो सही सघां मां मोचड़ियो कचो आहियां हिकिड़ी लठ में गुज़ारे वियुसि रे अरे हेॾे तूं हिते छो आयो ही तोखे लालू हाल हवाल कोन ॾिना छा डीज़ल ते मेले जा हाल वाल समन जे मेले जा या रानीपुर जे मेले जा अरे मेले जा न कुटके जा पादरनि जा जूतनि जा बेस्ती जा ये या तो खबर काने का डीज़ल ते न न मां मिलियो ई न आहियां लूचल त मां ॻाल्हाईंदो ई न आहियां सूबेदार जो सूतली न आहे जेको इने खे गुलकंद वारी चाह प्यारे लालू खे अहिड़ा पादर हणाया अथमि अहिड़ा जूता हणाया अथमि जो ही सॼी सर्दी खट तां उथी कोन सघंदो डीज़ल ते पर मूंसां इहो असरु न कजे कसम ते हिन थुलनि छा पर जो न त सड़ी बि बाहि लॻंदनि मूंखे जेके मोचड़ा बेइज़ती गारियूं इते जो इते ॾे ॿाहिरि कंहिंखे ख़बर न पई त मवाली जी ॿाहिरि इज़त आहे माण्हू कंदा आहिनि कॾहिं कॾहिं घर जी ॻाल्हि घर में रहंदी न मां बि कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि को मां मोचड़ा खाई आयो आहियां तूं बि कंहिंखे न ॿुधाइजांइ आख़िर इज़त वारो ही त हा पोइ ईअं बि ठीकु आहे जंहिंमें तूं राज़ी और हेॾे रोज़ रोज़ तुंहिंजूं शिकायतूं ॿुधी ॿुधी मां तंग थी पियो आहियां अॼु त मुंहिंजे वारे में आयो हुई अॼु मां किथे थो छॾियां डीज़ल ते छोकिरी पढ़े थी और हेॾे असांजे घर छो नथो अची परी इनखे बुहारो ॾे ऐं रोज़ हिते असांजे घर में सफ़ाई कंदो कर हा मवाली बाबे खां मूं इजाज़त वठी छॾी आहे हाणे बाबो तोखे कुझु बि कोन चवंदो तूं रोज़ अची घर जी थांव बुहारी करे वेंदो कर शाबाश पुटड़ा परी बुहारो खणी आ त घर जी सफ़ाई करे हा बाबा बुहारो न लभेस तूं वारे शइ पर था सफ़ाई कजां शाबाश अथई घर में घोड़ा बेइज़ती कयो हल ख़ैर आहे शगुन मां छो थो वठी तुंहिंजे भाउ जूं त पंहिंजा वरी हेॾे बुहारो ॾे
बाबा ओ मुंहिंजा बच्चा हेॾे त अच पुट। सेठाणी देर ख़बर सुबुह साण माखीअ सां मानी खाधी चई जा मिठो मिठो पिठी ॻाल्हाई मां ख़्वाब त कोन थो ॾिसां न। न मां कंहिंजे ख्वाब में वेंदी न आहियां, टाइम ख़राब थी वेंदो आहे। कीअं भला? मां जंहिंजे ख्वाब में वेंदी आहियां न उहो ॿ टे ॾींहं निंड मां उथंदो ई न आहे, छो त यको ख्वाब पियो हलंदो आहे। हाँ मां बि चवां बाबो खुबाटो टे ॾींहं पियो हूंदो आहे सुठो, उथण जो नालो ई न वठंदो आहे। मन तूं ख्वाब मां निकिरी त बाबो उठे न। अब मां फालतू माण्हुनि जे ख्वाब में न वेंदी आहियां। छाजे लाइ इहो घोबाटो माण्हू आहे जंहिंजे ख्वाब में वञी मां पंहिंजी लेवल घटि कयां। सुभान अल्लाह, छा बिली छा जुलाब वॾी ॻाल्हि करे छॾियई। वाकई बि बाबे घोबाटे जी लेवल तव्हांजी लेवल खां किरियल आहे, तव्हांजी लेवल वॾी आहे। तॾहिं त ॿई धी ऐं मां गॾिजी असांजे घर में खटूं पियूं भञूं। तव्हांजे घर में त असांखे तव्हांजो कुर्ब रहायूं वेठो आहे न। मूंखे पिणे घोबाटे जो कुर्ब, तुंहिंजो कुर्ब वरी चिलकणीअ खे, तॾहिं त रहिया पिया आहियूं न। बाबो ॼाण त तूं ॼाण, बाक़ी चिलकणी ॼाणे त मिठड़ ॼाणे। असां हथ खयूं बाबा। छो? हाणे मुंहिंजे इश्क जो जहाज हिकिड़े ॿिए एयरपोर्ट ते लहण वारो आहे, पर एयरपोर्ट ते पाणी बीठो आहे, पाणी सुके। जीअं जहाज लथो त पोइ वञी था छत ख़ैर। राज़ जो राणो आबा सॼे ॻोठ में हिकिड़ो ई दाणो हा। मूंखां सवा दुनिया में को ॿियो हुस्न आहे ई कोन। मूंखे दंग थी वियो। ऐं मुंहिंजी मिल्कियत जो अधो वलू खाई वेठो आहे। उन लाइ त मिठल ऐं बाबे घोबाटे खे तो पाण मछरायो आहे न। वो छिटा लॻा पिया आहिनि, विजूं तिखियूं लॻियूं पियूं अथनि। कंहिं महिल बि वलूअ खे लेटाए रखंदा। मां चवां थी त तूं बि उन्हनि सां रलिजी पओ। सम्झ रलिजी वियुसि त पोइ उथ वञी वलूअ खे वकड़ ॾे। हाँ मां हिकिड़ो पेट जो सूर आहे जो वलूअ खे वकड़ ॾियां या नाग बलाड़ू आहे। हा बाक़ी तूं चईं त वलूअ खे अहिड़ी पारूथी दाल खारायां जो पेट में फकड़ पवनिसि ऐं वकड़िजी वञी फ़को करे। इन खे चइबो अथई वलूअ खे वकड़। पोइ छा ख़्याल आहे फ़िलहाल वञा? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वरीब अस्सलाम वालेकुम। वरीब वालेकुम सलाम। हरू भरू भी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खाली पीली अस्सलाम वालेकुम। छोकरी तू भली 1000 दफ़ा अस्सलाम वालेकुम चओ, मां जवाब ॾींदो रहंदुसि, छो त मां पको मुस्लमान आहियां। ऐं उन सां गॾु कंहिं छोकिरीअ जी फोन आई आहे ऐं उन छोकिरीअ जी फोन बंदि करणु सुठो अमल न आहे। पक थी वई त तव्हां सेठ धणी बख़्श आहियो। जी 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 जी। तव्हां केरु? नालो अथम फरिया। फरी? कंहिंजी फरी? किथां जी फरी? कहिड़ी फरी? फरी न चरी। पक तूं गिद्दूअ मां थी ॻाल्हाए? न अलाए चरियूं किथां निकितियूं आहिनि, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। पर मां त पंहिंजी ऑफिस में आहियां। भला इहो ॿुधायो न, मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? ख़िदमत त मां तव्हांजी करणु चाहियां थी। मुंहिंजी ख़िदमत? हा भली कयो, कहिड़ी ख़िदमत करणु था चाहियो? असल में असांजी समाजी तंज़ीम आहे जेका छड़नि जूं शादियूं कराइण में मसरूफ़ आहे। वांदा कॾहिं थींदो? केरु? मां? तव्हां न, तव्हांजी तंज़ीम जेका छड़नि जूं शादी थी कराए। छो तव्हां बि शादी जा ख्वाहिशमंद आहियो छा? बस ईअं ई सम्झो। त पोइ पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो, नालो लिखायो। आख़िर नालो त तव्हांजो असां वटि आहे। तव्हां ईअं कयो, फी जमा करायो, 3000 रुपया फी। बस फी किथे जमा करायां, कंहिं वटि जमा करायां? मूं वटि। तव्हां वटि किथे? मुंहिंजे हिन नंबर ते बैलेंस जी सूरत में जमा कराए छॾियो। हा मां हाणे जमा थो कराए छॾियां। ओके जीअं मूं वटि बैलेंस ईंदो ऐं तव्हां वटि मैसेज अची वेंदो त तव्हां शादी जे लाइ तयार थी वञो। ठीक आहे। ओके बाय, खुदा हाफ़िज़। वाह मां तयारी कयां, बैलेंस बि करायां। छा आदमशुमारी वारे खे 8000 ॾेई छॾियो पुरशणी? इहो आदमशुमारी वारो कहिड़ो आहे? आदमशुमारी वारे चयो त सरकार स्कीम खोली आहे
हा आदमशुमारी वारे चयो त हिक हिक घर में प्लेट ऐं पखो मिलंदो। मार का कलंदर जी बॉडी कंहिंखे आदमशुमारी वारे खे? तव्हांखे अलाए केरु ठगे वियो हाणे इहो तव्हां सभिनी खे बुर्श ॿुधो आदमशुमारी त घणो वक़्तु अॻे थी वई। ओ मुंहिंजे आदमशुमारी वारो माण्हू ईंदो आहे न मर्दनि सां मिलंदो आहे ॿाहिरि गिटियूं में बीहंदो आहे पाड़े वारनि खे गॾु कंदो आहे पुछंदो आहे लाल आहे ॿियो हे घर में खिड़ी पियो इहो ठॻ कुते जो पुछो ख़ुदा जी सनाई ते अलाए केरु हो तव्हांखे 8000 रुपया हणी वियो आहे ॻोठ मां कादन इहो ॾिठल या माई सुघड़ निकिता आहिनि असां शुकुर कयो। सची लालू असांखे फुरे वियो आऊं न त बाक़ी छा पहिणे किथे सुरीली थी सॼे जंटीअ ते गॾियल बुर्श लॻल अथई सुरीली अम्मा आहे मां न तूं बि त हुनजी थी न जहिड़ी मां तहिड़ी थी। लालू घर में रेड़ियूं करे खां बहितर आहे त ॿाहिरि वञ ॾिस आदमशुमारी वारो मतां जा ॻोठ में हुजे। ॻोठ में आऊं छा हूंदो उनखे 8000 मिलिया रखियो थी कोडन ते तोर हणी हूंदो सभिनी खे पुरुष मरी वियासीं ॾिसां तो ये अंगण मुंहिंजे रण जा वसंदा सदा अंगण सुणल जा वसंदा चाचा मामा खिली खुश थी ॿाहिरि ॿाहिरि ॾिसी खुश थींदा लॻे थो त नाचू जे खानदान मां आख़िरी बार बचो वक्त तो बि कंहिं बेसुरे मंगनहार जी ओभर खाधी डीज़ल ते दिलो पई थी वॼई सो बि बेसुरो ॼण ट्रक में खड़को लॻो पियो पड़ चक मूंखे ख़बर आहे त मां बेसुरो थी दिलो वॼायां जेकॾहिं बेसुरो हुजे त तूं ईअं हंबोशूं न हणी आहे सच चयो अथनि त ढोल वॼे ऐं दोसूं मुड़े ईअं न चओ हीअं चओ दिलो वॼे ऐं पंप बीहे डीज़ल ते छो आयो ही छाजे लाइ आयो ही छाते आयो ही कीअं आयो ही हल सब्जी मंडी में कम कंदी आहीं छा हिकड़ी साई में एतिरा सवाल डीज़ल ते मां त सवाल कंदसि छो त मां आहियां कज़ी कुंभारी सभ ते भारी न मां वञा पोइ भली ईअं पंधु पियो आहीं कुर्ब जी रसी तुंहिंजी छिक आई तो छिकियो मां छिकजी आयुसि डीज़ल ते पर गिचे में त को रसोई को नहीं को कुर्ब जी रसी नजर न ईंदी आहे महसूस कबी आहे हिकु ॾींहुं उहो बींदो तोखे बि महसूस ज़रूर थींदी डीज़ल ते ए गंजा तू कम कहिड़ो कंदो आहीं मां को बि कम न कंदो आहियां रुगो प्यार ई प्यार कंदो आहियां सो बि डीज़ल त पोइ भला मुंहिंजो हिकिड़ो कम कर हुकुम कर मुंहिंजो त हा ठरी थो पवे तोखे ख़बर आहे त मुंहिंजो 7 ॾींहंनि जो जावल ॿार कुतो खणी वियो कुतो उहो मां न आहियां न मां तोखे ईअं चवां कोन थी बसि मां इहो थी चवां त लालू ऐं मिठल मां ॿिन्ही मां को हिकु मुंहिंजो पुटु आहे माई कज़ी भई 3rd क्लास माण्हू सही है पालना सुठी न हूंदनि न पाणे ईंदा मूं वटि सुधरी वेंदा ये भई ॿिन्ही मां को हिकु ख़बर कीअं पवंदी त तुंहिंजो पुटु ॿिन्ही मां कहिड़ो आहे डीज़ल ते मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो पुटु कहिड़ो आहे मुंहिंजे पुट जी पुठीअ ते चंबे जो निशान आहे पर मां त औरत आहियां न उन्हनि जी कमी सलाह उन्हनि जी पुठी कीअं ॾिसां बस तू इहो मुंह ते छॾे ॾे ईअं सम्झ ॿिन्ही जूं कमीसूं लही वयूं डीज़ल ते मां बा कज़ी कुंभारी सभ ते भारी पर असांजे घर में त हिकु बि शादीशुदा जोड़ो नाहे जे नाहे त थी वेंदो छा मतलब त सरकारी स्कीम मां फ़ाइदो वठण जे लाइ तव्हां शादीशुदा जोड़ा ठाहियो मिसाल गोबाटो ऐं सेठियाणी हिकिड़ो शादीशुदा जोड़ो चिलकणी ऐं मवाली ॿियो शादीशुदा जोड़ो ओ अकुल जा अंधा पढ़ियल घणो आहे पढ़ियल हा हितां खां वठी होस्ताणी छा मतलब घर खां वठी स्कूल जो पंध 1 मील हूंदो मां उहा ॻाल्हि थो कयां पर पढ़ाई पुछण जो सबब आहे सबब इहो आहे त छोकिरी चिलकणी ऐं मां ॿई थियासीं माउ मवाली ऐं घोबाटो पीउ पुट हाणे जे मुंहिंजी शादी थिए घोबाटे सां त चिलकणी थी मवालीअ जी भेण को भेण ऐं भाउ पाण में परणबा हा त पोइ इन हवाले सां मुंहिंजो जोड़ त मिठो सां थो ठहे न माफ़ कजो जोड़ कट ज़रब में ग़लती थी वई भला जीअं तव्हांखे सम्झ में अचनि ईअं जोड़ ठाहियो चवण जो मक़सदु इहो आहे जीअं तव्हांजा जोड़ ठहंदा सरकार तव्हांखे 2 सोलर जी प्लेटूं 2 पखा ऐं जॾहिं ॿार थींदव पेपर जा दॿा मुफ़्त तव्हांखे मिलंदा पर कूड़ा जोड़ा ठाहिण सां ॿार किथां ईंदा ईंदा
जे तहाजा पूरा शादीशुदा जोड़ा ठाहे रहा आहियूं ई रिकॉर्ड में तहाजा ॿार बि लिखी छॾिबा। चिलकड़ी चुप कर, छोकरो सियाणो आ, सही तो चए पियो। ओ सरकारी स्कीम आ न, इन में फ़ाइदो वठण घुर्जे। हा 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 अबा तू असां नाला लिख त पोइ ॾियो फी। चिलकड़ी वञा मां अंदरों पैसा खणी आ। खणी थी अचां। सेठ दानू तो बाटा हाण सफ़ा ख़त्म है। की कीअं सेठ? थोरो थो हली त फुल्लो थो लॻई, ॼण 50 मोटरसाइकिल। थोरो काथे साईं, घर खां निकितो आहियां, ॻोठ जी घिटी घिटी रुलियो आहियां। घिटी घिटी वियो आहीं, आदमशुमारी वारी ड्यूटी लॻी अथई छा? ओ ये आदमशुमारी वारा ठगे विया आहिनि, सेठियाणी खे बि त चिलकड़ीअ खे बि। कीअं? इहो आदमशुमारी वारो थी सरकारी स्कीम जो ॿुधाए सेठियाणी ऐं चिलकड़ीअ खां 8000 कढी वियो आहे। साईं न रुगो सेठियाणी चिलकड़ी पर सुरीली ऐं लालीअ खे बि फुरियो आहे। उन खां अलावा ॿियूं जेके असांजूं ॻोठ जूं औरतूं आहिनि न, मूंखे सम्झ में नथो अचे त सॼी सिंध में मश्करनि जो ॻोठ ठगनि खे छो लथो आहे। अचे अची हिते फ्रॉड करे था वञनि। ऐं सेठ हिन ॻोठ में त न को ॾितल आहे न को कादन आहे। मूंखे शक साईं, सिधो सां शक इन विलायतीअ में आहे। जेकॾहिं विलायती इहो कमु कयो आहे न त पोइ हुन सां पलांत थींदो। चांहि वठो बाबा। बाबा पंप, अॼु हिकु ॻाल्हि पुछां? 1000 ॻाल्हियूं पुछ, पर होलसेल में 10,000 50,000 ॻाल्हियूं ॿियूं पुछी सघी थी। बाबा पंप, मश्करनि जे ॻोठ में रोज़ नई अख़बार ईंदी त कोन्हे। ही अख़बार तो किथां आंदी आहे? घिटी मां खणी आयो आहियां। मां न त पुराणी अख़बार खणी आयो आहीं न। भला पुराणी अख़बार पढ़ण मां फ़ाइदो कहिड़ो? फ़ाइदो आहे, छो न आहे फ़ाइदो डीज़ल ते? कहिड़ो? ख़बरूं साॻियूं आहिनि, रुगो नाला मटियल आहिनि डीज़ल ते। कीअं? हिकिड़ी ख़बर अचे थी त खमू खे कुते चकायो, अस्पताल में सुई कान हुई, वीचारो हली पियो डीज़ल ते। केर? कुत्तो? न माण्हू, इंसान, चारो खमू। ॿियड़ी ख़बर पई त जानू खे कुते चकायो, सुई कान हुई, वीचारो हली पियो डीज़ल ते। 3 ॾींहं ते ख़बर साॻी, रुगो नालो मटियल डीज़ल ते। नाला ये रोज़ मटबा रहंदा आहिनि, पर अस्पताल में सुई कान्हे का। पोइ सरकार ॾे छो न थी? सरकार ॾे थी, घणो कुछ ॾे थी, पर कुते जी सुई कुत्ता खाई था वञनि डीज़ल ते। हाय घोड़ा, कुतनि जूं सुइयूं कुत्ता खाई था वञनि। हरू भरू मूंखे छोती खोली भरी चरी, ॻाल्हि खे सम्झ डीज़ल ते। जेका ग़रीबनि जी दवा मिलियल पंहिंजी पीउ जी मिल्कत सम्झी वञी स्टोर ते खपाइनि था, उनखे छा सम्झे? सही थो चई बाबा पंप, सही थो चई। उन्हनि खे इहो ई चइजे जेको तूं थो चवे। मुंहिंजा लालू, मुंहिंजा मिठड़ा लालू, जेकॾहिं तूं तयार थी वियो आहीं न त बेही मानी खा। हाँ ये पलथानी वेठे बाकी कीअं विया आहियूं? ओ केॾो हेॾे त वेठुसि। ऊपर थी वेही मानी खाई पी छा? बाकी त सुम्ही खाए पिया जा सुम्हां थो। इन करे इन मानी सोर बि पोइ खाए। मां त मां जे फाती आहियां, सुम्ही मानी खाई पी छा? मां वरी तो मां फासी पियो आहियां। हीअं न खाए पिया, हूअं न खाए पिया, हीअं न खाए पिया। मुंहिंजो मतिलबु आहे त तूं जॾहिं बि मानी खाईंदो आहीं त गिरो निड़े में फासी पवंदो अथई। पोइ इशारनि में हीअं चवंदो आहीं, इन जे करे चवंदी त पहिरियां पाणी भरे रख, पोइ वेही मानी खा। अरे ॻाल्हि त ॿुध, पाणी पीअण लाइ वञी मां भरे अचां, बाक़ी तूं छा मुंहिंजे नड़ीअ ते थधड़ा कढंदी छा? वञ हर बुरे या बुरश न वञी कर। छो? मूं अटो ॻोयो, मूं मानी पचाई, मूं भाॼी कटी, भाॼी ठाही, अञा बि तोखे पाणी भरे ॾियां? ठीक आहे, न भरे अच पाणी। रुगो मथा पीछी यार को बुरश पई थी नमूनो पई थी करे। ॻाल्हि त ॿुधो साईं, न मानीअ में न भाॼीअ में लूणी कोन्हे। मूं पाण लूण कोन विधो आहे, न को मानी में न को भाॼीअ में। छो त तमी लीमक घणो थी वियो आहे, महिनो खन लूण कोन खाईंदे न बेलिम को थी वेंदे। छा छा नालो? बेलिंग ते थियण जो
बेनीम को थियण जो न आदमशुमारी वारे जो ओ वॾो ठगो पर मुंहिंजो थोरो घणो शक जो कंदे विलायत में अथव हा इहो पुछाणी वियो हूंदो मां सेठ धनु खे तव्हां ॾेई आयो मां पाणे मथां हल कंदो ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।